गिदड़ ऐं हारीअ जी कहाणी। आज़ाद पियो यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। साथियो, अॼु जी कहाणी हिकिड़े गिदड़ ऐं हिकिड़े हारी जी आहे। कहाणी इंतहाई दिलचस्प अथव, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो ऐं तव्हांखे कहाणियूं पसंदि आहिनि त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। से ॻाल्हि था कनि त कंहिं ॻोठ में हिकिड़ो गिदड़ रहंदो हो, जेको हिकिड़े हारी जे कमंद जे फ़सुल खे तमामु घणो नुक़सानु पहुचाईंदो हो। उहो गिदड़ रोज़ु कमंद जी फ़सुल में पहुची वेंदो हो। कॾहिं त कमंद खे टोड़े छॾींदो हो, कॾहिं उन जा पन छोॾा पटे खाईंदो हो। बहरहाल कमंद खे बि नुक़सानु पहुचाईंदो हो। हारी बि रोज़ु रोज़ु इहो ॾिसी ॾिसी करे कक थी पियो। तो सोचाई त भला इन जो बिलो कजे त इहो गिदड़ आहे या कहिड़ो जानवर आहे जेको रोज़ु मुंहिंजे फ़सुल खे नुक़सानु पियो पहुचाए। सो वियो कंहिं शिकार वटि ऐं उतां जानवर पसाइण वारी कोड़की जेका हूंदी आहे उहा हुननि खां वठी अची कमंद में लॻारायईं। गिदड़ खे बि खुटी खयो बीठी हुई। सो रोज़ु ईंदो हो, तो उन राति बि अची उतां ई लंघियो। सो अची लंघियो त उन कोड़की में वञी फाथो। कोड़की में जो फाथो त कोशिशि घणेई कयई त निकिरां भॼां, पर कोशिशि करे करे नेठि बेसाहो थी थकिजी पियो। गिदड़ सोचियो हाणे फासण खां त फासी पियो आहियां, सो हाणे हितां निकिरी भॼी बि कोन थो सघां। तो सोचाई त भला कहिड़ो उपाउ वठिजे जो हाणे हिन कोड़की मां जिंद छॾाइजे। गिदड़ चालाक आख़िर घणी सोच वीचार खां पोइ इन नतीजे ते पहुतो त जंहिं वक़्तु हारी ईंदो उन वक़्तु आउं धुत हणी ढुट हणी सुम्ही रहंदुसि। पोइ उहो हारी मूंखे मोल सम्झी छॾे ॾींदो ऐं आउं पंहिंजी जान छॾाए भॼी वेंदुसि। बहरहाल किसो कोता राति गुज़री, सुबुह थियो। सुबुह जो जॾहिं हारी अची हुन कोड़की खे ॾिठो जिथे हुन रछ कोड़की लॻाई हुई, ईंदे ॾिठाई त ॿेली हाओ को मखलूक आहे जेका फाथी पई आहे। होॾां गिदड़ हारी खे ॾिसी वरितो, सो यकदमि धुत हणी उते सुम्ही रहियो। हारी जो वेझो अची ॾिसे त ॿेली हाओ हिकिड़ो गिदड़ बिलाए तो फाथो पियो आहे। पर सोचाई शायदि गिदड़ त मरी वियो आहे। सो सोचाई त हाणे मोल खे छा कजे। सो छा कयई जो हुनजी ॻिचीअ में रसो विझी नार ॾे घेले हलणु लॻो। रस्ते ते वेंदे वेंदे हिकिड़े माण्हू खां पुछियसि, ए अदा छा घेलींदो पियो वञी? तॾहिं हारी जवाबु ॾिनो त अदा हिन गिदड़ मूंखे ॾाढा ॾंज ॾिना हुआ, मुंहिंजे फ़सुल खे जाम नुक़सानु पुॼाई। जे ही जीअरो हुजे हा त हिन ते कुतनि जी बच कराए दिलि ठारियां हा, पर अफ़सोस ही कम वक़्तु मरी वियो आहे। तॾहिं हुन माण्हू चयसि, अदा पोइ मरी वियो आहे त हिनखे छा थो करीं? चई यार, हारी चयो यार हिनखे हाणे उछले अचां, भई कम जो त न आहे। उन हारी चयो, अदा जेकॾहिं तूं राज़ी हुजी त मूंखे हिकिड़े हकीम ॾस ॾिनो हो त मूंखे गिदड़ जी पुछ जी ॻोल्हा आहे। कंहिं हकीम मूंखे ॾस ॾिनो हो, मूंखे उनजी ज़रूरत आहे। जेकॾहिं तूं इजाज़त ॾीं त ऐं गिदड़ जो पुछ कपे वठां। हारी चयसि, अदा बेधड़क थी पुछ कपे वटि, भला आउं हिन खे छा कंदसि? गिदड़ त अॻई मोह पियो आहे। तुंहिंजो जेकॾहिं को इलाजु थिए थो त ॿेली वञ, हिन जो पुछ कपे वञ। तोखे कमु अचे थो त भले वठेसि। हारी ऐं उन वाटड़ू जी इहा ॻाल्हि ॿोल ॿुधी गिदड़ दिलि में सोचियो त जे चुरंदुसि फुरंदुसि भॼण जी कोशिशि कंदुसि त ही कुतनि जी बच कंदा ऐं मुंहिंजो बुछड़ो कंदा। सिर बचे भला पुछ वियो त वञणु ॾे। सो उहो ढुत हणी उते ई पियो रहियो। गिदड़ सोचियो छा बि थिए, पर धुत मां निकिरणो न आहे, पुछ वञे त वञणु ॾे। सो उहो शख़्स नेठि उहो माण्हू उहो गिदड़ जो पुठि झले पुछ वढे कपे खणी वियो ऐं हारी वरी बि पुछ वढियल गिदड़ खे अॻियां घेलींदो रवानो थी वियो। अञा थोरो अॻिते हलियो ई मस्तु वरी ॿियो को माण्हू गॾियसि जंहिं पुछियसि, अदा ही छा घेलींदो वञी?
हारी हुनखे बि गिदड़ जो सॼो किसो करे ॿुधायो, सॼी पहिराईती ॻाल्हि करे ॿुधाई। तॾहिं उन ॿिए वाटड़ू बि चयसि, अदा हारी, मूंखे गिदड़ जे कननि जी ज़रूरत आहे। मूंखे कंहिं हकीम हिकमत जे लाइ, दवा जे लाइ ॾस ॾिनो आहे। तेजात ॾींहुं त गिदड़ जा कन वढे वञा ऐं वञी महल करियां। हारी चयसि, अदा जेकॾहिं तोखे हिन जे कननि जी ज़रूरत आहे त भले वढे वञेसि। भला आउं गिदड़ जे कननि खे छा कंदुसि? गिदड़ त अॻे मोह पियो आहे। ऐं त केसि किथे अथी को उछलणु पियो वञा, के नार में, के पाणी में, के किथे खॾ में वञी फिटो करियांसि। गिदड़ तॾहिं सोचियो त ॿेड़ी कन वञनि त भली वञनि, पर पको इरादो कयई त कुझु त असुल कोन, बची वेंदसि त पोइ वठी भॼंदसि। आख़िर उहो शख़्स बि गिदड़ जा कन कपे अॻियां रवानो थी वियो। हारी वरी अञा थोरो पंधु हली अॻिते थियो त टियों ॼणो गॾियसि। उन बि पुछियसि, यार छा के छिकींदो पियो वञी? हारी जवाब में उनखे बि साॻियो अहवालु ॿुधायो गिदड़ जो, त अदा हीअं गिदड़ तंग कंदो हो ऐं हुनखे मूं हीअं अहिड़े तरीक़े सां पकड़ियो आहे ऐं हीअ माण्हू अहिड़ियूं हिन जो पुछ कन वढे खणी विया आहिनि। तॾहिं हुन माण्हू चयसि, अदा वाह वाह, तलबऊं त मिलूं। केतिरनि ॾींहंनि खां गिदड़ जी दिलि ऐं गुर्दनि जो ॾस मिलियो हुउमि। घणी जाखोड़ कयमि पर हथु न आयो। अॼु खणी मौला अचे पट ते ॾियारियो अथमि। हाणे जे ॾींहुं मोकल त दिलि कढी वठांसि, गुर्दा कढी वठांसि। मूंखे हकीम हिकमत लाइ इलाज लाइ ॾस ॾिनो आहे। हारी चयसि, अदा वठि, जेकी खपई सो कढेसि। तंहिं ते उन टियों माण्हू हिकिड़ो शाही खंजर कढी अची हुनजे मथां बीठो। गिदड़ ॾिठो त हाणे तो खंजर हणे साह थो कढे। तॾहिं रड़ करे चयईं त हाय हाय, अहिड़े त बुखे मुल्क में अची निकितसि जिते रुगो दवा थी खपी वयसि। गिदड़ जो दाऊं कयूं त हारी जी बि गिदड़ ॾांहुं ध्यानु वियो। अड़े ॾिठाई त गिदड़ त जीअरो आहे। सो उन हमरा खे बि गिदड़ ते कहल अची वियो ऐं गिदड़ खे चयईं त जेकॾहिं तुंहिंजा कन ऐं तुंहिंजो पुछ कपजी विया आहिनि त तोखे सज़ा मिली आहे, त हाणे तूं कंहिंजो फसल जो नुक़सानु न कजांइ। ऐं हारी खे मिनत कयई त ॿेड़ी हिन गिदड़ खे अॼु जीअंदान ॾे, हीउ गिदड़ वरी तुंहिंजे फसल खे नुक़सानु न ॾींदो। पोइ त उन वाटाड़ू जे दरख़्वास्त ते हारी खणी गिदड़ ते रहम कयो ऐं गिदड़ खां वचन वरिताऊं त कॾहिं बि कंहिंजो फसल, कंहिंजे जान माल खे कॾहिं बि नुक़सानु न ॾिजांइ। गिदड़ पोइ हुन ॿिन्ही सां वाइदो कयो ऐं तौबा ताइब करे पंहिंजे जंग तरफ़, पंहिंजे साथियुनि तरफ़ रवानो थी वियो ऐं पोइ कॾहिं बि कंहिंजी तकलीफ़, कंहिंखे बि तकलीफ़ न ॾिनई ऐं कंहिंजे फसल खे नुक़सानु न पहुचाई। पोइ हारी ऐं उहो टियों वाटाणो बि मोकिलाए पंहिंजे पंहिंजे मकान ॾे रवाना थी विया। साथियों, उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।